अदा भेणीवा 1000 जो अटो थई, मुर्गी भी वठी आवां, इन में बूटियूं भी हूंदई। हाँ, गे भी सुठो वठी आवां, ख़र्च घणो थी वियो आहे। अदा हेरा अरे रे अदा छा तुंहिंजो वरी कहिड़ो सुठो मुंदो आहे, तूं खणी पक। अदा दर ते फ़क़ीर बीठा आहिनि, पोइ ख़ैरात खणी ॾीस न, दाहूं करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। पोइ ख़ैरात वारा फ़क़ीर न आहिनि। ख़ैरात वारा बि न आहिनि, पोइ बाक़ी दर ते छो बीठा आहिनि, छा था घुरनि? चवनि था त असांजो रिछ तव्हांजे घर में घिड़ी आयो आहे, उनखे बूलो विझी ॿाहिरि वठी ईंदासीं। बकवास था कनि। बकवास कोन था कनि, चवनि था ये रिछ खे कढो था त सही आहे, न त अची झड़पी वठंदासीं। चई न दा खेरा त घर जी अची तलाशी वठनि, किथे आहे ते रिछ? ओ अधी चरी नथी, घर में घिड़ंदा न, तुंहिंजे मुड़ुस खे बूलो विझी काहींदा, पोइ असांखे न चइजां। अरे रे मां तव्हांखे रिछ थो लॻां, इहा आख़िरी कसर रहियल ई सा बि पूरी कयव। पुट भली जेतिरो बि चवणो थो चयो, पर मूं ते को बि फ़र्क़ु कोन थो पए। अदा मुंहिंजा तूं रिछ नाही, पर हू नज़र खां झांवरा आहिनि न, तोखे रिछ सम्झी वठी वञनि त पोइ तोखे घर में ईंदे ॾिठो अथनि, हुननि खे पक थी विया त रिछ इहो आहे। सभाई अंदरां मूंखे बंदूक त खणी ॾिए। अदा वारा तोसां मज़ाक था कनि, तूं होश मां न निकिर। अदा नूर भटारे फ़क़ीर आहिनि। हा, ये घणा फ़क़ीर न आहिनि, हिकिड़ो फ़क़ीर आहे टंडरे मोहम्मद खान मां, उन वीचारे जा 30,000 रहियल आहिनि, ॿियो 3 महीना उनखे डटा सटा ॼां बि थो, सहकंदो अची हिते लथो हूंदो। 30 मूंखे ॼणा न आहिनि, हुनखे छॾणा न आहिनि। अदा भेणिया तूं सही थो चई, तांजो नाहे सफ़ा अदे हेरे वांगुरु मुहांडो अथसि, खुथल कोट पातल अथसि। मुंहिंजे मुंहं सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।